थर थर अंदर थाक उमर माड़ू वड़न जा। थर थर अंदर थाक उमर माड़ू वड़न जा। लाथाऊं लतीफ़ चए मथां लोई लाख। उमर करियो आख पहिरियों थे पन चरा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आवां जो पंहिंजो तामिर हुसैन। कीअं आहियो? मां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह पाक जे मान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो उमर मारीअ ते थियण वारो आहे, त इंशाल्लाह वीडियो मूंखे ज़रूरु वणंदो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। मारीअ नाले हिकु पाकदामन ऐं ख़ूबसूरत औरत मारून जी क़ौम मां तला ॻोठ में रहंदड़ हुई। संदसि माउ पीउ हिन जो मङणो पहिरियां ई पुन्नू नाले हिकु शख़्स सां कयो हो, पर पोइ फ्री हिक ॿिए अज़ीज़ खे ॾेई छॾियऊं। पुन्नू उन्हीअ महबूब जे हथां निकिरी वञण खां फटियल दिलि ते उमर वटि फ़रियाद थी वियो ऐं वञी चयाईंसि त हिकु अहिड़ी ख़ुदादान हुस्न जी मालिकियाणी औरत मुंहिंजी मङेदी ॿिए सां परणाए वई आहे। मूं ते उन्हीअ तां आसरो लाथो, पर जेकॾहिं तव्हां हिकु वार ॾिसंदा त हूअ मेलात जे लाइक़ु आहे। उमर चमड़ा पोश करे हिकु तिखे उठ ते वेही मारीअ जे ॻोठ में पहुतो ऐं खेसि ॾिसण सां मथसि चरियो थी पियो। जीअं त संदसि तलब जो संदाहितो तीर हिन जे दिलि में छपी चुको हो, तंहिं करे मौक़े मिलण ते खेसि उठ ते विहारे ज़बरदस्ती अची पंहिंजे जाइ ते कढियाईं। पोइ त खेसि लालचण लाइ घणो ई सोन चांदी ज़ेवर ऐं ऐश आराम जो सामान आछियाईं, मगर हूअ राज़ियाणी न थी, बल्कि पंहिंजे मुड़ुस जी यादि में हमेशह रातियां ॾींहं रोअण रोॾियूं राड़ियूं कंदी बेख्वाब रहण लॻी ऐं खाधो पीतो छॾे ॾिनाई। सोन बराबरि सॻड़ा मारूअ संधा मुंहुं, सोन बराबरि सॻड़ा मारूअ संधा मुंहुं, पटोला पंहार खे उमर आछ म तूं, वर लोईअ जी लहूं ॾाॾाणनि ॾिना में जा। पूरे हिकु साल गुज़रण खां पोइ बल्कि अॻे उमर हिन जी सचाई ऐं पाकदामनी ॾिसी संदसि मुड़ुस खे घुराए खेसि घणी ज़ेर ऐं ज़ेवरनि समेत उन जे हवाले कयो, पर संदसि मुड़ुस उमर जे इस्तेमालु करण जे शक ते खेसि मारींदो ऐं ॾुखो ईंदो रहियो। तंहिंखां सवाइ क़ौम जा माण्हू पिणु खेसि तैनूं तनका हणंदा ऐं उमर जो नालो बेशर्मी सां वठंदा ईंदा हुआ। उमर उन्हनि एबनि खां पाकदामन हो, तंहिं करे ॾाढो कावड़जी मथनि काह करण जो पको इरादो कयाईं। माईअ खे जॾहिं इहा ख़बर पई त संदसि करे ई संदसि क़ौम ते मुसीबत अचण वारी आहे, तॾहिं पंहिंजी क़ौम खे तसली ॾेई उमर वटि लंघे वई ऐं वञी चयाईंसि त ॾोह तुंहिंजो आहे जो धारीअ ज़ाल खे हेॾो अरसो पंहिंजे मेल में रखी छॾियई। हाणे माण्हू तैना न हणंदा तॾहिं छा कंदा, ऐं मुंहिंजो मुड़ुसु बदगुमान छो न थींदो। हींअर हीअ फ़साद हेकड़ाई अॻे ख़ता खां वधीक वरी ॿियो गुनाह, बल्कि हमेशह जी बदनामीअ जी ताईद थींदो। सेल भॼण जी सूमरा मूंखे मत म आछिज मेर, सेल भॼण जी सूमरा मूंखे मत म आछिज मेर, थोरे घणे ॾींहणे वेंदसि होत हमीर, मछण मंझि मलीर कंद मथाऊं न खणा। उमर मुतासिर थी उन इरादे खां बाज़ आयो ऐं संदसि मुड़ुस खे घुराए चयाईं त हिन पाकदामन औरत जे मान बराबरि तलबगार हुयसि, पर जीअं त हूअ राज़ियाणी न थी ऐं संदसि सचाई साबित थी, तंहिं करे मूंखे पंहिंजे न्याणी ॾे सॾे तोखे ॾिनी आहे। उन ॻाल्हि जी सचाईअ लाइ जेकॾहिं तोखे साबित सफ़ाई घुरिजे त उजो मां हाज़िर आहियां। जंहिं नमूने सां तुंहिंजी दिलि खे इत्मिनान थिए सो बेशक चई ॾे, ऐं ईअं ई कर त जीअं मूं तां ऐं मारीअ तां हीअ टिको धोपी वञे। उते मारीअ चयो त हीअ गुनाह मूं ते मढ़ियो वियो आहे, तंहिं करे लोह तपाए मुंहिंजे हथ ते रखो त मां सच थी खणी वञा।
बस पोइ त सभिनी मिटनि माइटनि ऐं शहरनि जे रहाकुनि गॾु थी अहिड़ो गरम लोहो जंहिंजी गर्मीअ खां ॾिसंदड़ जूं अखियूं थे सड़ियूं संदसि हथ ते रखियो ऐं हुनखे को बि इज़ाउ न आयो। उते मारीअ चयो त अञा उन खां बि वॾो इम्तिहान ॾींदुसि। पोइ संदसि चवण ते बाहि जो वॾो मच ॿारियऊं जंहिंमां इहा सुहिणी औरत हज़रत इब्राहिम ख़लील वांगुरु अहिड़ीअ तरह जो गोया को माण्हू बाग़ जो सैर करे रहियो हुजे। ॾाढे मज़े ऐं आहिस्तगीअ सां कीअं दफ़ा आई वई ख़ुदा जी कुदरत ऐं सचाई जी बरकत सां संदसि जिस्म जे कंहिं वार ऐं कपिड़े जी कंहिं तंद खे ईज़ा त न पहुतो। हाणे मुड़ुसु ख्वाब माण्हुनि जी उमिरि ऐं मारीअ में बदगुमानी बिल्कुलु दूर थी वई। बेशक मारीअ जी सचाई ऐं पाकदामनीअ ते बे आफ़रीन आहे, पर हज़ारे आफ़रीनूं उमिरि जे ख़ुदि रोक ऐं लालच खे दॿाइण ते आहिनि जो अहिड़ीअ मुफ़्त में हथ आयल परीअ खे संदसि मर्ज़ीअ खां सवाइ हथ न लाथाई। मारीअ जी उमिरि जी ॻाल्हि सिंधी ज़बान में मंज़ूम मशहूरु आहे ऐं हाल जा साहिब मख़सूस सुर में जोड़े तराननि में ॻाईंदा आहिनि ऐं उन मुजाज़मा हक़ीक़त जो रस्तो लही विझंदो ऐं हाल विपिराईंदा आहिनि। ज़ाहिर परस्तनि ते पिणु उन जे सिर इश्क जी सदा ऐं वलवले मां तासीर थींदो आहे। सैयद मोहम्मद ताहिर नसियानीअ हिन किसे खे फ़ारसीअ में नज़म करे नाज़ नियाज़ नालो रखियो आहे। न को एरु न भेरु न को ओठे आयो, न को एरु न भेरु न को ओठे आयो, मूं वटि आयो कोन को ॿाहिरां भरे पेर, किताबतूं केरु आणे ॾींदुमि उन जूं। इंशाअल्लाह उम्मीद आहे तव्हां सॼणनि खे ई उमर मारीअ जो मुख़्तसिर किस्सो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त असांजे हिन वीडियो खे बि ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। पंहिंजनि दोस्तनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां बि ज़रूरु शेयर करियो ऐं मिलंदासीं हिकु नए दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।